सिंधु दर्शन, सिंधु दर्शन। गाने बजायो, बोली बजाई। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for life, real estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vencimal Sajnani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचेपाण में सिंधियत जी पहचान। भक्ति शक्ति ऐं शिव स्तुति जी रात्रि आई आहे। दुबई ऐं शारजाह जे ग्रुप हम साथ साथ हैं महाशिवरात्रि शानदार नमूने मनाई आहे। जी साथियों, तव्हां ॾिसी रहिया आहियो नीलम दरियानी पारां एडिट कयल महाशिवरात्रि महोत्सव 2022 जी शानदार प्रोग्राम जी झलकियूं, जिते अचण वारा मुख्य महिमान हुआ नीलम ऐं नरेश दरियानी जी। हिते शिव जी, शिव परिवार ऐं गुरु जी जे भजननि सां गॾु पंहिंजी ज़िंदगी में पुण्य कमाइण वारा मुख्य महिमान हुआ नीलम ऐं नरेश दरियानी जी, स्वाति ऐं रवि खूबचंदानी जी, लक्ष्मी ऐं खेमचंद नागदेव जी, दीपक ऐं मीरा ओडराणी जी, सिमरन ऐं नंदलाल मीरचंदानी जी, ज्योति ऐं दीपक ठाकुर जी, पूजा जेसवानी जी, पिंकी ऐं हरीश हरवानी जी, अजीत ऐं पायल घुरनानी जी, हनी ऐं निर्मला जी, ज्योति थारवानी जी, मीना सांगा जी, बिंदु जी, वर्षा जी, स्नेह सरीना, बीना रामचंदानी जी ऐं आशा भाटिया जी, माला, दादा कन्हैया लाल मेठवानी जी, रश्मि हरवानी जी, गुरवंती जी हिन प्रोग्राम में हिन शाम में हिस्सो वठी अची करे पंहिंजी ज़िंदगी में पुण्य कमाइण वारे हिकु शाम खे ॿियो वधायो। हिन ख़बर खे असां वटि पहुचायो आहे असांजी मीडिया एसोसिएट ऐं सिंधियत जी शहदाई नीता नरियानी जी। जय शदाराम। वेझराईअ में रायपुर जे पूज्य श्रद्धानी दरबार तीर्थ में सिंधी ऐं उर्दू ॿोलीअ खे अॻिते वधाइण जो मुद्दो खणी हिकु कॉन्फ्रेंस रखी वई, जंहिंमें NCPSL जे डायरेक्टर श्री शेख शाकिब अहमद पंहिंजी टीम सां दिल्लीअ मां पधारिया। पूज्य दरबार साहिब में रखियल कॉन्फ्रेंस में शेख साहिब चयो त अॼु उर्दू ॿारनि खां वधीक सिंधी ॿार पढ़ी रहिया आहिनि, जंहिंजो मुख्य श्रेय वञी रहियो आहे डॉक्टर युधिष्ठिर लाल साहिबन खे। जय शदाराम। ओम शांति। आज़ादीअ जे अमृत महोत्सव खां सुनहरी भारत ना अभियान हेठि भारत जे हर प्रदेश में घणनि क़िस्मनि जा सुहिणा कार्यक्रम आयोजित थी रहिया आहिनि। महाशिवरात्रि ॾींहुं महाराष्ट्र जे गवर्नर आदरणीय भगत सिंह कोश्यारीअ जे हाज़िरीअ में राजभवन में प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय तरफ़ां हिकु सुहिणो कार्यक्रम रखियो वियो, जंहिंमें राजयोगिनी संतोष दीदी, राजयोगिनी नलिनी, रुकमणी बेन, गोदावरी, वंदना ऐं ॿियनि घणियुनि ब्रह्मा कुमारियूं मौजूद हुयूं। हिन कार्यक्रम में देशभक्ति जे गीत ते हिकु सुहिणी डांस बि रखी वई। शाम जो कार्यक्रम खां पोइ आदरणीय गवर्नर जे हथां झंडी ॾेखारे 2 व्हीलर जी रैली शुरू थी, जा राजभवन खां थींदी सिद्धि विनायक तां गुज़रंदे शिवाजी पार्क दादर ते पूरी थी, जिते ब्रह्मा कुमारियुनि सां गॾु लोकल कारपोरेटर संदन वॾो स्वागत कयो। ब्रह्मा कुमारी साइंस संस्था जी नींड ते बीजेपी सिंधी सेल माहिम जे ज़िला अध्यक्ष रोहित बागनानी, हेमा ज्ञानानी, अमित दोदानी ऐं बीजेपी मीडिया कन्वेयर चंदा वीरानीअ बि रैलीअ जो गुलनि सां वॾो स्वागत कयो। जय झूलेलाल।